इते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। खानपुर महर वेझो ट्रैक्टर ट्राली से मोटरसाइकिल के टक्कर के नतीजे में औरत फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। शाहपुर महर रोड ते ट्रैक्टर ट्राली से मोटरसाइकिल के टक्कर के नतीजे में ॻोठ मनु महर वासण नामोई महर फौत थी वई आहे, जॾहिं त संदसि भाउ हाकिम महर ज़ख़्मी थी पियो। हादसे बाद ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो आहे। पुलिस पहुची ट्रैक्टर ट्राली के तहवील में वठी छॾियो आहे। फौती औरत जो मर्द घर पहुचण ते वारसनि में कोराम अची वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी के मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खानपुर महर में यह ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई। एक बार ॿीहर आगाह कंदा हलूं। खानपुर महर वेझो ट्रैक्टर ट्राली से मोटरसाइकिल के टक्कर के नतीजे में औरत फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। ही शाहपुर महर रोड ते ट्रैक्टर ट्राली से मोटरसाइकिल के टक्कर के नतीजे में ॻोठ मनु महर वासण नामोई महर फौत थी वई आहे ऐं संदसि भाउ हाकिम महर ज़ख़्मी थी पियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। खानपुर जो रिपोर्टर नवाब मिरानी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नवाब, आगाह कजो, ही रोड हादसो पेश आयो आहे। जी बिल्कुल, खानपुर मार वेझो ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल के टक्कर लगो। औरत की फौत थी आहे, एक भाई फौत थी आहे। शाहपुर रोड ते टके खुई स्टाफ वटि थियल हादसे के नतीजे में ॻोठ मनु मार वासण मुस्मात नमूई ज़ाल लियाकत मार की फौत थी वई आहे। संदसि भाउ हाकिम महर ज़ख़्मी थी पियो। हादसे बाद ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो। इतलाह ते पुलिस पहुची ट्रैक्टर ट्राली खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। फौती औरत जो मर्द घर पहुचण ते वारसनि में कोराम अची वियो, जॾहिं ज़ख़्मी खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी नवाब मिरानी तफ़सील ॾिना।